फकीर दामन लगस्तो जी मुझा मिठा मुर्शिद मीर या नगीनू फकीर बाल रख को वरमजो आओ सरवरी जमात खेपर खां साईं मोहम्मद खान बचो सरवरी जमात खेपर परा आई बच्चा बिरादरी परा जनाब मीर मुशरफ अली जाफरी साहब के खेपर में प्रोग्राम में शामिल चलना वेलकम है मलिका चंदो ये सरवर में ये मकबूल खंदा साईं मीर मुशरफ जाफरी साहब के वो मौजूद बड़ो काफी हुआ है उनमें मौजूद जनाब बदर वसीम अहमद बुद्धू साहब असा माना वाले साईं बदर वसीम अहमद बुद्धू साहब के मलिका जा चो काबिल एहतराम माना वाला साईं शेर मोहम्मद हैरी साहब को तो है उनके मलिकार मौजूद जनाब शेर मोहम्मद हैरी साहब आई इन महफिल में एक जो मौजूद दारू साईं साहब का रईस मौला बख्श निजामान साहब रईस मौला बख्श निजामान साहब रईस इम्तियाज अहमद हैरी साहब को तो है रईस इम्तियाज हैरी साहब की मेहरबानी पारा असाने पंजो कायम करिया है सरदार अकील अहमद अरबाब साहब काबिल एहतराम माना वाला साईं सरदार अकील अहमद अरबाब साहब मौजूद जनाब काबिल एहतराम आकिब अरबाब साहब मौजूद जनाब असवद सुनारो साहब को तो इन महफिल में जेको साईं मीर मुशरफ जाफरी साहब जा काफिलो कदाई उनमें 11 माण्हू पुॼनि साईं सैफ अली कासकली साहब मौजूद काबिल एहतराम माना वाला साईं अमानुल्लाह अरबानी साहब अदा आसिफ रज़ा मिलानी साहब की वॾी महिरबानी मौजूद जनाब रियाज तवक्कल साहब अदा एहसान गोपी साहब साईं जिन सां गॾु मौजूद जनाब रमीस कादरी साहब इन काफ़िले में आयल मेहमाननि में मेहमान ख़ास चीफ गेस्ट इन प्रोग्राम जो तव्हांजो पंहिंजो असांजो साथी असांजो सरवार हिन काफ़िले जो मोर मीर मुशरफ सिंह जाफरी साहब सां गॾु जेको काफ़िलो पहुतो आहे उन्हनि सभिनी खे इन ख़ैबर टाउन कमेटी जे तरफ़ां ऐं इंतज़ामिया तरफ़ां बड़ा बराबरी बचा जेके ख़ैबर बराबरी सभिनी जी तरफ़ां मलिकाना असा गरीब केड़ा केड़ा बयान अमीर असा मिष्ट में रोज पुलिस रोज रोज साईं घंटा बेड़ा वाला सब पाकिस्तान को हिन प्रोग्राम जो इफ्तिताह कंदो जो तलावत कलाम पाक लाइ हम अर्ज़ कंदो जो साईं सनाउल्लाह मल्ला साहब जिन के पाण स्टेज ते अचनि ऐं तलावत कलाम पाक जी साथ हासिल कनि मोहतरम साईं सनाउल्लाह मल्ला साहब सनाउल्लाह मल्ला साहब जी तलावत कलाम पाक जी साथ हासिल कई जॾहिं ईंदी चवणी आओ ईंदी चवणी वे छॾी सारो ॾींहुं तो वञण वञण जे पर जॾहिं ईंदी चवणी न आओ ईंदी चवणी न वे त पोइ खुटो ॾींहुं सारो ॾींहुं जो अञण वञी थो वञिजे पर जाचक ते ज्वार ॾिया त गिरा जाचिजे जाचक ते ज्वार ॾिया त गिरा जाचिजे जंहिंजो मुंहं बुरी जेतिरो तेज़ो हिकु तमादार ये कम चली का बात वठी बि अॻे इन महफिल में जिन दोस्तनि जी महिनत आहे लाला आज़म साहब साहिब इमाम साहब जो आहे तमामु हिते 3 कलाक 3 बजे खां जेको साईं जो इंतज़ार हो त हाणे आजारे लाइ ऐं जिन दोस्तनि जी अॼु पाकिस्तान तबलीग पार्टी जे प्लेटफॉर्म तां शमूलियत आहे
साईं महबूब जमा साहब जे ये ज़रूर कम सां मीटिंग में मसरूफ़ आहे वो कोआडिनेटर के तौर ते पहुतो आहे काबिल एहतराम साईं नूर मुसलसन जाफरी साहब आजाने लाइ आओ अर्ज़ कंदुसि मला बरादरी जे तरफ़ां आजानो ॾींदो मोहतरम जनाब शबीर मला खे गुज़ारिश आहे त पाण स्टेज ते अचनि ऐं अची पंहिंजे आजाने जो ख़िताब कनि ऐं थोरो मुख़्तसिर खाली आयूं ज़माना मनी था खाली आयूं ज़माना मनी था मगर लफ़्ज़नि सां को ॿियो करियो सघूं था खाली आयूं ज़माना मनी था मगर लफ़्ज़नि सां को ॿियो करियो वञूं था सितम घर जो घर अॻे ई आहे घासलेट सितम घर जो घर अॻे ई आहे घासलेट ऐं असां बि माण्हू चुप में लिकायो हो मुंहिंजा मोहतरम जनाब काबिल एहतराम आयल मेहमान मीर मुस्तफ़ा जाफरी साहब ऐं काबिल एहतराम साईं पीर फ़कीर वली मोहम्मद साहब सजाद नशीन दरगाह फ़कीर नथाणी ऐं ॿिया जेके मुंहिंजा दोस्त मौजूद जेके मूं ॾे आया उन्हनि खे चवां ऐं दिलि जी गहराई सां भली कार चवां थो पार्टी मीर मुस्तफ़ा साहब जे जेको मारिफत साईं वली मोहम्मद जे असीं जेके बि सभु मला बिरादरी या मलाइकात ऐं मला बिरादरी जिन जा असां सां गॾु सैदाबाद जा दोस्त आया परवेज़ मला वारा ऐं उन खां अलावा असां सां गॾु गुलाम हैदर मला ऐं ॿिया काफ़ी सारा दोस्त आहिनि जेके पंहिंजा दोस्त वठी आया आहिनि जेके असां गॾु आहिनि मलाइकात जेके बि सभु गॾिजी कमु कंदा आहियूं काफ़ी वक़्त खां वठी ऐं उन खां बाद में जेको असां तक़रीबन 12 सोरहं में पीछे जॉइन करण खां पोइ तक़रीबन मुख़्तलिफ़ उहिदनि ते रहियोसि ऐं मुख़्तलिफ़ उहिदनि ते सभु ज़िले लेवल ते रहियोसि उन खां बाद में असांखे जंहिं सेटिंग थी साईं वली मोहम्मद महिरफ़त त असां सभिनी सोचियो त जेको असीं साईं मज़लूम महबूब जमा साईं जे मेरे ते जेको मीर मुस्तफ़ा साईं जीअं त हिते मला बिरादरीअ खे हमेशह नज़रअंदाज़ कयो वियो आहे पर हाणे असांखे उमेद आहे त मीर मुस्तफ़ा जाफरी साहब असांजी मालिकी ज़रूरु कंदो मीर साहब असांजो मौसन आहे असां मला जो सरवरान आहे असांजो लीडर आहे असांजी जो अॻवान आहे असीं असां मीर मुस्तफ़ा साहब ते यकीन करे ऐं असां जेको मलाइकार जेको आहे सॼो उन जेको शमूलियत खे अमल कंदासीं ऐं आऊं सभिनी खे हिकु जेको ॿीहर भली कार चवंदुमि नूर मसरूफ़ खैलाबाद जो नवाज़ियो आहे थोरो केतिरो पाण खे गुनाह सम्झंदो आहे मूंखे यादि आया उते पहलवान जी हैसियत सां जॾहिं पुराणी सैदाबाद में प्रोग्राम कयो मुलाक़े में त हीअ सभु वॾी ॻाल्हि ख़ुदा जो कसम खणी अवल थो पिया असांजे बचनि जो खाधो आहे मां पाण घर में न थींदो त मौला जो कसम त असांजी सोच खां वॾी हिन दोस्तनि ऐं साईंजनि खे हुते इनाम ॾिना ऐं पैसा गॾु बराबरि त हीअ अहिड़ो मोटी जो गानो आहे अनमोल हीरो आहे यकीनन असां हुनजो क़दुरु कंदासीं हिते जेकॾहिं पाण हली आयो आहे त पंहिंजी क़यादत दोस्त वठी आयो आहे त यकीनन हुतां सां वफ़ादारी सचाई वचन सां आयो आहे त तव्हांजी महिरबानी आहे भला बिरादरी जी शमूलियत कई आहे हाणे आओ हिन प्रोग्राम में महिमान ख़ासि चीफ गेस्ट असांजो आहे मीर मुस्तफ़ा जाफरी साहब जिन खे सिंध जी सकाफ़त अचरक असां सिंधी माण्हू पंहिंजी तॾहिं जी तवंगरी ॾेखारींदा आहियूं भली कार महिमान खे ॾेई ॾियूं था इज़त ॾेई ॾियूं था ऐं सिंध जी सोच में हुजे त पंहिंजी सिंधी टोपी असांजी पधरी आहे सिंधी टोपी जो तोहफ़ो ऐं लूणदी जो तोहफ़ो पेश कजो क़ाबिल एहतराम साईं मीर मुस्तफ़ा जाफरी साहब खे असांजो प्यारो हिन ऑर्गेनाइज़र आहे हिन प्रोग्राम जो इहे सभु जो मेज़बान आहे पाण पीर साईं बाणा वारा साईं लाला अज़हर हुसैन मोहम्मद साहब जी गुज़ारिश आहे जेको साईं पीर फ़कीर सजाद नसीर साईं वली मोहम्मद जो भाणेजा आहे हुनखे गुज़ारिश आहे पाण पंहिंजो सिंध जी सकाफ़त लूंगी ऐं टोपी जो असांजे महिमान ख़ासि खे पेश कनि तव्हांजी ताड़ी जे गोद में लाला अज़हर हुसैन मोहम्मद
एहतराम हितां जो बरक ज़मींदार आहे साईं वसीम मोहम्मद गाजी साहब उनखे मनकूबी साहब उनखे मोदी जो ऐं टोपी जो तोहफ़ो पेश कंदो लाला अज़हर मोहम्मद चौधरी पीर फकीर साईं वली मोहम्मद जा भाणजन हिन प्रोग्राम खे अरेंज करण में हिन जो वॾो किरदारु आहे लाला अज़हर हुसैन नो पुटु बरक ज़मींदार तमामु हिकु सखी दातार सूर्य साईं वसीम मोहम्मद बदियो साहब के सिंधी सकाफत टोपी ऐं लोग पेश कई हाणे जुमिले जेके महिमान पहुता आहिनि हिते साईं लतीफ़ सरकार जो अल्लाह बजिया मुसर साहब लतीफ़ सरकार जो अल्लाह बजिया हिते सखी जो दाता रुमारी मर्दू जनबी में अजना पार इन्हीं के आए बार जी बाओ बिल्कुल नहीं सखावत वाली गाल है सखी कदे जी उन जो खुदाए मुदलो सखावत है के नबी जी रवायत है इते सखावत जो दो दो जाना है लाला अज़हर जो भाई महफिल में असांजो मानवारो साईं मीर मुशर्रफ हुसैन जाफरी साहब के बला बिरादरी तरफां अचानक ॾिनो नारा भोतो अॼु त थी वई भोतो अॼु त थी वई नाज़रो जो चेयरमैन हो उनजो भाइटियो आहे अब्दुल सत्तार बला असांजे महिमान ख़ास साईं मीर मुशर्रफ हुसैन साहब जिन खे लोगो तोहफ़ो पेश कंदो ताड़ी वजायो यार पैसा कोन था खपनि ताड़ी पैसा कोन था लॻनि ताड़ी वजायो लाला अज़हर हुसैन नो पोतो लोगो जो तोहफ़ो पेश कंदो चाव कमेटी खैबर जो मौजूदा चेयरमैन हाजी अब्दुर्रहमान खैबर साहब हलो कोई नाज़ जनी जो नीह हलो कोई नाज़ जनी जो नीह नंढे सारो नीह छिनड़ पूर्ण सिजा परवा चाहे वतन के आओ जे तुम यास दूर मुझे सुमरा को निज तवार पास जावनी दानाने के तो मथा बलल वास को मोई जाग वनी नल नली रहता काम कमेटी खैबर जो उनके सिंधी सकाफत लोग को पेश करना यकीनन का कोई जरूर हो जाएगा मौका जनाब सिंधी के नो को साहब चंद चवाए सच जे मचा मोह भाई कदे बुरी तोड़ो कदे बुरी बच्ची जो मोह मरी मच सो पदम परिया जे तीर तमाम हिकड़ी वॾी जागरूक करे कोशिश करे हिन बेड़ा ते गॾु कयो पंहिंजे बरादर खे उनखां सलाम जो कदम कयो वली मोहम्मद साहब जिन खे सिंधी सकाफत लोग जो तोहफ़ो पेश कंदा लोकगीत हालण वारी ओरिजिनल ताड़ी लगे जोर सां डायरी साहब मुझे मौसम वेठो आहे सिंधी जिला हाजी बंगारी तोहफ़ो पेश कयो रईस मौला बशीर निज़ामानी कभी पहलवान नायक तमाम एक पचाए दिल जो चौका बरचे तारो रईस मौला बशीर निज़ामानी साहब के अजय को जो तोहफ़ो हाजी मनो को तो असांजे महफिल में इम्तियाज़ मंदारी साहब
coordinator media cell district hala khasa jo dishmatai hala khasa gosmotai sai inda chansa monte balikara after the mother sa hote yo na hote yo botro gana inda chansa and so now sai shama mane sabati ajala paina hajo maman no boto shira maman darisa ta bilaro Saif Ali